परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क में 1 यूनिट लागू करण लाइ बैकडोर साज़िशूं थी रहियूं आहिनि। कंहिं ॿिए इदारे जी निगरानी में सियासी ॻाल्हियूं कंहिं बि सूरत में क़बूल न कयूं वेंदियूं। कंहिं मथां बंदूक रखी ॻाल्हियूं नथियूं करे सघजनि। आम चूंड हिकु वक़्तु थियणु घुर्जे। 90 ॾींहनि अंदरि आम चूंड जी भञकड़ी हुकूमती इताद न पर कंहिं ॿिए कई आहे। इमरान ख़ान जे दौर में अदालती हुक्म बावजूदि मकानी इदारनि जी चूंड रोकी वई। कुझु माण्हुनि जी ज़िद ते पंजाब में चूंड कराई वई त मुल्की सियासत ते असर पवंदो। हुकूमत ऐं इत्तेहादी पार्टियुनि तरफ़ां सुप्रीम कोर्ट खां आम चूंडुनि जी तारीख़ बाबति वधीक मोहलत तलब। अटॉर्नी जनरल ऐं फारूक एच नाइक जे चीफ जस्टिस सां चैम्बर में मुलाक़ात। सुप्रीम कोर्ट आम चूंडुनि बाबति ॿुधणी 27 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस मुरता बंदियाल दिमाग़ सिंधे चयो आहे त आम चूंडुनि बाबति 14 मई जो हुकुम तब्दील न थींदो ऐं बरक़रार रहंदो। छा अदालती हुकुम वापसि वठणु मज़ाक़ नाहे? कंहिं बि अदालत जे फ़ैसिले खे चैलेंज न कयो आहे। जुलाई महीने में हज वारी ईद खां पोइ चूंडूं थी सघनि थियूं। कुर्बानी वारी ईद ते इलेक्शन जी तजवीज़ सिराजुल हक़ ॾिनी आहे। पीपी मुस्लिम लीग नून ऐं तहरीक इंसाफ़ ॻाल्हियुनि जो हामी आहिनि। झड़ो ॾेखारण में सोशल मीडिया जो अहम किरदारु आहे। सियासी पार्टियुनि खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणे सिराजुल हक़ नेक कमु शुरू कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी बि ॻाल्हियुनि लाइ सुठी कोशिश कई आहे। उमीद आहे त फज़लुर रहमान बि लचक ॾेखारींदो। अदालत पंहिंजो हिसो विझंदी। सियासी पार्टियूं पंहिंजा मसइला सवलाई सां हल करे सघनि थियूं। अदालत को हल कढंदी त सियासी मुहारा पैदा थींदा। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त सुप्रीम कोर्ट खे पंहिंजे रवैये ते नज़रसानी करणु घुर्जे। चयो वञे त इमरान ख़ान सां ॻाल्हियूं करे चूंडुनि जी तारीख़ ते इत्तिफ़ाक़ कयो वञे। इनशाअल्लाह ॻाल्हियुनि जी नौबती न ईंदी। पार्लियामेंट मुल्क सभ खां वधीक बालादस्त इदारो आहे। अदालत खे पंहिंजी पोज़ीशन वाज़े करणी पवंदी त कहिड़ो किरदारु अदा करे रही आहे। हिकु शख़्स खे ख़ुशि करण लाइ समूरे मुल्क खे ॾुखियाई जो शिकार कयो पियो वञे। पार्लियामेंट 3 रुकनी बेंच ते बेइतमादी ज़ाहिर करे चुकी आहे। ज़बरदस्ती फ़ैसिलो मड़ियो वियो त अवाम सां राब्तो कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त आइन खे ॿीहर लिखण जा इख़्तियार रुगो पार्लियामेंट वटि आहिनि। अदलिया आइन जी तशरीह करे सघे थी, ॿीहर लिखी नथी सघे। दुनिया में किथे बि पार्लियामेंट जी कानून साज़ी ख़िलाफ़ मनानामे जो को मिसाल नाहे। आइन ते अमल करण लाइ समूरनि इदारनि खे मुतहद थियणो पवंदो। हुकूमत गॾिजी मुश्किल तरीन हालतुनि खे ठीक करण जी कोशिश करे रही आहे ऐं कंदी। आइन खे हर सतह ते निसाब जो हिसो हुजणु घुर्जे। हू रियासत बचाइण लाइ पंहिंजी सियासत कुर्बान करण खां बि न कीॿाईंदा। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त समूरे मुल्क में हिकु वक़्तु आम चूंडूं कराइण घुर्जनि। अलॻि अलॻि आम चूंडुनि बाबति फ़ैसिलो कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। आम चूंडुनि बाबति कंहिं सूबे जे मौक़िफ़ खे रद्द नथो करे सघिजे। मुल्की मसइलनि जो हल सियासतदाननि वटि आहे। इमरान ख़ान जे चवण ते फ़ैसिला करण सां मसइलनि में इज़ाफ़ो थींदो। निसार खोड़े जो चवण त क़ौमी ऐं सूबाई असैम्बलियुनि जूं चूंडूं हिकु ई ॾींहुं कराइण खां सवाइ ॿियो को फ़ैसिलो क़बूल नाहे। आम चूंडुनि बाबति ॿुधणी लाइ फुल कोर्ट चढ़णु घुर्जे। ईद उल फितर मथां अचण बावजूदि महांगाई जी लहर में घटिताई न थी सघी। महांगाई सबबि ग़रीब तबिको परेशान। ट्रांसपोर्टरनि भाड़नि में ॻाठ टोड़ इज़ाफ़ो करे छॾियो। पंहिंजनि सां ईद मल्हाइण लाइ वेंदड़ मुसाफ़िर परेशान। ट्रांसपोर्टर अथॉरिटी जा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा। वधीक अघ वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ते ॾंड। शवाल जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास थी रहियो आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में चंड नज़र अचण या न अचण बाबति शाहिदनि खां पोइ बाज़ाब्ता तौरु ऐलान कयो वेंदो। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में चौथी T20 मैच थी रही आहे। क़ौमी क्रिकेट टीम खे 5 मैचुनि जी सीरीज़ में 1 जी भेट में ॿिनि जी सरसी हासिल।